दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो दादू जे कायम नगर कॉलोनी में सोलंगी बिरादरी जे पुराने तकरार बीहर कर खयो। फायरिंग में एक वाठोड़ो वजीर सूमरो जख्मी थी पियो। फायरिंग की इतला ते ए सेक्शन पुलिस पहुंची। औरत ऐं संदसि घर भातिन के पुलिस मोबाइल में खणी थाने ते पहुती। मुतासिर बेवा मिसमात रफ़त सोलंगी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त 3 साल अॻु मुंहिंजे मुड़ुस मोहम्मद खान सोलंगी के क़त्ल कयो वियो, जंहिंजी फरियादण मां आहियां। केस तां हथ खणण जे लाइ जवाबदार ज़हीर यामीन यासीन हाफ़िज़ सिकंदर अली मीर मुनवर ऐं संदसि अज़ीज़ ॿियो भेरो मुंहिंजे घर ते फायरिंग कई आहे। जवाबदार बाअसर आहिनि। मां बेवा आहियां, मुंहिंजा मासूम ॿार आहिनि। मूंखे कूड़नि केसनि में फसाइण लाइ ड्रामा करे रहिया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे बच्चनि खे हिननि मां जान जो ख़तरो आहे। एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो नोटिस वठे अॼु त पुलिस बचायो आहे। जवाबदार गिरफ़्तार न थिया त एसएसपी ऑफिस जी गेट ते धड़ो हणंदसि। ए सेक्शन वॾे चयो त औरत सां इंसाफ़ कयो वेंदो। जवाबदार गिरफ़्तार किया मुंहिंजो घर वारो 3 साल अॻु में क़त्ल कयो न जी। उन जे खून तां हथु खणाइण लाइ बार बार मूं ते हमला था कनि, मूंखे कूड़नि केसनि में फसाइण था चाहिनि। मां खून जे केस तां हथु नथी खणां। अॼु वरी सुबुह जो 9:30 11 पिया थियनि। इन टाइम ते मुंहिंजे मथां फायरिंग कई अथनि। कंहिं कई आहे फायरिंग? यासीन सोलंगी जी, यामीन सोलंगी, हाफ़िज़ सिकंदर ऐं मुनवर सोलंगी ऐं मीर सोलंगी, ज़हीर सोलंगी। इन्हनि ते पहिरियों मुंहिंजूं एफआईआर थियल आहिनि। बहरहाल बार बार मूंखे तंग कंदा था रहनि। सुबुह मुंहिंजे घर ते हमलो कयो अथनि, फायरिंग कई अथनि। माण्हू को ज़ख़्मी थिया? पाड़े जो माण्हू हिकिड़ो ज़ख़्मी थियो आहे। छा नालो हुनजो? इन जो नालो आहे वज़ीर सोलंगी। अच्छा, पुलिस छा थी करे? वज़ीर सोलंगी न, बुर्दी आज़ाद जो सूमरा। केरु हुए ज़ख़्मी थिया? सूमरा आहिनि ज़ात जा। अच्छा, नालो छा आहे हुनजो? वज़ीर सोलंगी।